मौजूद आहियूं फैज़गंज में, जिते माकर जेका आहे सफ़र जो डेरो जमाए वरितो आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त माकर जेका आहे तालका नारा खां हेॾे फैज़गंज में आहे, इहा आहे थोरो हिन कोडी जी खां थींदी आहे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हीअ जेका माकर आहे उहा इंडिया जे राजस्थान वारे इलाइक़े खां थींदी हिते सिंध आई आहे। ऐं हीअ जेका माकर आहे इहो तमामु नुक़सानकार आहे, कुझु टाइम अॻु में बि हिते आई हुई ऐं हींअर जेको आहे हींअर ताईं स्प्रे वग़ैरह बि नथी सघनि, जे करे हिते हरनि खे तमामु घणो नुक़सानु थियो। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाइजो हलूं त गुज़िरियल साल जेको आहे कमनि जो अघु बि न थियो। उन खां अलावा कणिक जी ख़रीदारी बि हुकूमत तरफ़ां न कई हुई। हींअर ई वरी जेको आहे माकड़ हरनि खे इंतिहाई तबाही जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। अचो त हिते ॻाल्हि ॿोल कयूं, हिते हरनि जो आबादगारनि जो उन्हनि जो छा चवणु आहे। जी माकड़ असांजे सिंध में हिते आई आहे। हाणे असांजे फसल में असां सुबुह खां वठी भॼाए हुनखे थोरो अॻिते करे छॾियो आहे रवानो। हाणे अॻिते का फसल ॿिए पे खे नुक़सानु ॾींदी। माकड़ आई आहे जो ॿियो ॾींहुं अथसि हिते हुकूमत खे असां अपील था कयूं फाणो करे माकड़ ख़तमु कराई वञे। हितां नुक़सानकार आहे, वॾो हिते नुक़सान थी करे। दादा हीअ किथां वरिती अथई? हितां खां वरिती अथनि। ॾेखार हिनखे पासीरो करे थोरो। ईअं न बाबा, हूं करीस न। छो वरिती अथई? बूटे खे बि खाई चुकी आहे ऐं बूटे ते हमिलो आहे वॾो, ऐं माकड़ तमामु नुक़सानकार आहे। हींअर अञा घटि आहे, जो शदीद हमिलो वधीक फसल खे नुक़सानु न रसाए सघे थो। हीअ सालानो वणनि जो फसल आहे जेको इन खे नुक़सानु रसाए सघे। तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त हुकूमत सां मुतालबो आहे त हिन खे स्प्रे कराए जहाज़ या वग़ैरह करे हिन स्प्रे कराए माकड़ खे ख़तमु कयो वञे। जीअं त हींअर फैज़गंज में माकड़ जो शदीद हमिलो थी चुको आहे ऐं हीअ जेका माकड़ आहे चवनि था त इंडिया जे चोलिस्तान वारे इलाइक़े खां आई आहे, पर असां वटि त नारे तालके खां दाख़िल थी आहे, जेका ठरी मीरवा तालके खां दाख़िल थींदी हींअर फैज़गंज पहुती आहे। ऐं एग्रीकल्चर जे तुर्त उपाउ न वठण करे हीअ काफ़ी नुक़सानु ॾेई सघे थी। ऐं सरकार ईअं कंदी आहे त काफ़ी साल पहिरियां जेका आई वॾड़नि खां असां ॿुधो आहे, छाकाणि त असांजे सांभर में त न आई आहे। ऐं वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि त सरकार छा कंदी आहे त हेलीकॉप्टर ज़रिए स्प्रे कराईंदी आहे, जंहिं ते माकड़ जो हमिलो घटिजी वेंदो आहे ऐं नुक़सानु घटि थींदो आहे। पर हींअर ताईं एग्रीकल्चर खातो बि निंड में सुतल आहे ऐं को बि अहिड़ो उपाउ न वरिती सघियो आहे, जंहिंजे करे आबादगारनि खे काफ़ी गनती वठी वई आहे, वराए वई आहे। हिकिड़ो त अॻु ई असांजे फसलनि खे रेट नथा मिलनि। ताज़ो ई असां कणिक जेको आहे उन जा ख़रीदारी मर्कज़ कोन खुलिया, ईअं असां वापारियुनि खे 27-28 रुपए में बोरी खपाई, हींअर साॻी उहा 4000 बोरी थी मिले पई। ऐं कमंद जे अघनि जी त तव्हांखे ख़बर आहे, जेको आबादगारनि खे सिर्फ़ु डंडा ई मिलिया, ॿियो त कुझु मिलियो कोन्हे। असांजो मुतालबो इहो आहे त हुकूमत खे घुरिजे त हेलीकॉप्टर ज़रिए ई तुर्त उपाउ वठी करे हारियुनि खे गनती मां कढनि। गनती वारी सूरत हाल जेका आहे उहा इहा आहे त असांजो फसल जेकॾहिं तबाह थी वियो त असां कीअं हली सघंदासीं, छाकाणि त पूरे मुल्क जो जेको 80 खां मथे फ़ीसद मुइशत जो सिस्टम हले थो उहो हिन ज़राए। जांच पड़ताल कई काफ़ी असांखे शहर दे नज़र न आई। अच्छा, तो तव्हांखे नज़र न आई? असांजे कंहिं बि नुमाइंदे खे नज़र न आई आहे? मां घटि में न आहे हाणे अॼु चवनि था भई अॻु में न हुई, हफ़्तो ॾेढ थी वियो मां टीम मोकिली। अच्छा, अॼु तव्हांखे महसूसु कयो की हा इहो ॿुधो अथई। अच्छा, पोइ उन जे लाइ तव्हांखे उपाय वरिता? जी साईं, हा माण्हू मोकिलिया न जांच पड़ताल करे। अच्छा, उन जे लाइ स्प्रे वग़ैरह जे हवाले सां कुझु तव्हांजी छा पॉलिसी आहे? असांजी हुकूमत स्प्रे जे लाइ जहाज़ या ज़िले तरफ़ां असांजी
मशीनूं जी दवाऊं ईंदियूं आहिनि गाॾी ॾे थी नारे साइड ते बूटा हेॾे बि कंदासीं ताकी न अच्छा मुख़्तलिफ़ माण्हुनि खे या ख़बर पई आहे त फेसगंज के वारिया सा इलाइक़ा उते तमामु घणे तादाद में पहुची चुको उते असां विया आहियूं साईं दावेदार कहिड़ो आहे साईं बांभण मोहम्मद अली ख़ान बांभण उन कमदार सां मिलिया आहियूं भेटनि ते विया आहियूं जा जेका असां जांच पड़ताल कई आहे उन्हनि कॾहिं नाकड़ न वठाई असां को नंबर वठूं तव्हांखे इतला ॾींदासीं वॾी महिरबानी। नाज़रीन ते मौजूद हारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधो हिननि जो इहो चवणु आहे त माकड़ जेको आहे सो असांखे तमामु घणो नुक़सानु रसाए रही आहे। हींअर थोरे तादाद में आई आहे जेका तालका नारा खां थींदी कोडी जी खां थींदी हिते पहुती आहे ऐं जेको आहे सो हिन असांखे नुक़सानु पहुचाइणु शुरू कयो आहे। असां आला अलमालदारनि खां घुर था कयूं त हेलीकॉप्टर ज़रिए हिते स्प्रे कराए असांजो फ़सुलु बचायो वञे। अली बख्श चांग, सोच TV, फैज़गंज।